बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो सिकंदर अली जूणे जो आहे। मां लसवा जो सदर आहियां ऐं असां इकरामदीन हुजण जेको वाइस चांसलर असांजो आहे उनखे असां वक़्तन बवक़्तन मुलाज़िमनि जा कम ॾींदा रहियासीं, पर हू असांखे टारींदो रहियो ऐं बी टाइम टीम जेका आहे, जेके हुनजा वाठा आहिनि उन्हनि खे ऑफिस में वेहारियूं वेठो। पोइ असां 10 अप्रैल ते मूं केस फाइल कयो हाई कोर्ट में। हिन जी जेके डिग्रियूं आहिनि उहे जाली आहिनि। हिन डिग्रियूं हिकिड़े सेक्शन में 2 डिग्रियूं कयूं अथई, PhD ऐं PG जेका आहे उहा बि गॾु कयूं अथई। उहे बि पना मूं हुन में हणी ॾिना आहिनि। ऐं उन खां पोइ 10 तारीख़ अप्रैल जी जीअं असां उते अपेर थियासीं त शाम जो हिन असांजे घरनि ते हमिलो करायो, जंहिंमें नज़ीर नुहाणी, दोदो सूमरो ऐं ॿिया उन्हनि जा साथी ऐं सिक्योरिटी गार्ड इहे सभु हुया। वरी जॾहिं असां पोइ घर ई छॾे आयासीं, मां पाण घर छॾे ॿार मुंहिंजा वेठा, हिन असांजे घर जो पाणी बिजली इहो सॼो कटराए छॾियईं। ऐं उनजो पोइ वरी असां कोर्ट में रुजू कयोसीं। पर जॾहिं 14 मई ते जेका डेट हुई, 14 मई ते जीअं डेट थी उते PMDC खां जवाबु आयो त जंहिं टाइम जी हिन जी डिग्री आहे उन टाइम ते इसरा में इहो प्रोग्राम हुयो ई कोन। प्रोग्राम 2019 में थियो आहे। हिन डिग्री 2015 में कंप्लीट कई आहे ऐं मिली हिनखे जनवरी 2016 में आहे। त उहो वधीक हर कोई पाण सम्झी सघे थो। ऐं उन 14 तारीख़ इहा जेका उते हाज़िरी थी हाई कोर्ट हैदराबाद में, 15 तारीख़ हिन इहो ड्रामो कयो जेको मुंहिंजो चेयरमैन ज़िक्र करे चुको आहे त उहो कयईं। ऐं हींअर हू मुसलसल असांखे माना फासाईंदो थो अचे ऐं हुन जा सोर्स माना तमामु तेज़ आहिनि। हू वाइस चांसलर जी सीट ते वेठो आहे पर नाजाइज़ वेठो आहे ऐं हुन वॾियूं करप्शन हिते कई आहे। ऐं जंहिं टाइम ते हू उन सीट ते न हुयो उहे बि सयूं कयूं अथई ऐं उहे बि मूं वटि प्रूफ पिया आहिनि ऐं इंशाअल्लाह उहे बि वरी अॻिते असां उहे पेश कंदासीं। जी, असांजी जेका हाणे तारीख़ रखियलु आहे उहा रखियलु आहे 18 तारीख़ सिंध हाई कोर्ट में। ऐं असांखे उमेदु आहे त अदालत असांखे इंसाफ़ ॾींदी ऐं जेको ग़लति हूंदो उनखे ग़लति कंदी। ऐं इंशाअल्लाह ताला असां चीफ जस्टिस हाई कोर्ट जेको आहे उनखे बि लिखी चुका आहियूं ऐं उनखे सॼी इहा पिटीशन मोकिले चुका आहियूं। ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान उनखे बि असां इहा सॼी जेका आहे पिटीशन ऐं जेके बि पना हुया उहे सभु मोकिलिया आहिनि। PMDC खां जेके जवाब आया उहे बि मोकिलिया अथसि ऐं PMDC खां जेके हिन जा एक्सपीरियंस जेके सर्टिफिकेट आयो उनखे अटेस्ट बि हिन पाण कयो आहे। इहो त किथे बि नथो थी सघे, माना इन खां वधीक ॿियो जाली छा हूंदो।